सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमाइंदो आ ओहो मुझो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पंहिंजी ज़ुबान मां गुफ्तो कढंदो आ त मुझो अल्लाह मुझे महबूब जे गुफ्ते खे रद्द कॾहिं बि कोन फरमाइंदो। हबीब जो गुफ्तो निकरंदो वींदो आ त ईअं सम्झो आसमान चीरे करे वञे रब ज़ुल जलाल जी बारगाह में क़बूल पवंदो। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सब सहाबी मुझे मुस्तफा जा मुरीद हन, पर हजरत उमर फारूक रज़ी अल्लाहु ताला अन्हु मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुरीद बि आहे त मुराद बि मुस्तफा जी आहे। हजरत उमर फारूक अञा इस्लाम कबूल कोन कयो आ, हेॾां अबू जेल ऐलान कयो आ त महबूब खे जेको शहीद कंदो उनखे हेतिरो इनाम ॾींदुसि। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वेठा मुझे महबूब अकरम दुआ जे लाइ हथड़ा खणी बुलंद फरमाया। आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुआ में हीअं फरमायो आ ओ मुंहिंजा अल्लाह उमर पुत्र ख़त्ताब जो मां मुस्तफा तोखां घुरां तो माखे इहो मुसलमान करे अता फरमाए ने। होॾा हुननि जो ऐलान ऐं हेॾां मुझे मुस्तफा जी दुआ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुआ फरमाई आ। होॾां हज़रत उमर ज़ाहिर में दुश्मनीअ जे लाइ निकितो आ, पर उहा दुश्मनी नाहे उमर खे कहिड़ी ख़बर त मुस्तफा करीम वारी दुआ हुनखे पाण ॾे छिकींदी वई अचे। उमर त पंहिंजे ख्याल में त मां इहो कमु करणु निकितो आहियां, 100 उठ था मिलनि, हेतिरो सोन थो मिले, फिलाणी सुहिणी औरत जो संग मिलंदो। हज़रत उमर फारूक हथ में तलवार खणी करे निकितो आ। मके पाक जी घिटीअ में उनखे हिकिड़ो जॾड़ो पोढ़ो सहाबी मिलियो आ जेको अॻे ई मुसलमान थी वियो आ। उन पुछियो आ त ओ उमर ॾे ख़बर अॼु तलवार ताणे करे काॾे निकितो आहीं? हज़रत उमर जे वात मां निकिरी वियो त वञा थो नऊज़ बिल्लाह तुंहिंजे नबीअ खे शहीद करणु। ओ सहाबी आहे जॾड़ो आहे कमज़ोरड़ो, पर जीअं जो हुनजे कननि ते पहुतो आ त उमर ईअं थो चवे त उन सहाबी जेको कमज़ोर हुआ उनजे जिस्म में ताक़त मोटी आई आ जी ख़बरदार उमर मतां इहे लफ़्ज़ कढिया अथई। वो कमज़ोरड़ो आ, हूअं त जॾड़ो आ, ईअं हथ बि ॾकनि पिया ऐं लठ मुबारक हथ में अथसि, पर महबूब जे लाइ जेॾी महिल इहो अखर ॿुधई त जवान थी वियो। चयो उमर ख़बरदार ख़बरदार ख़बरदार, तो जेको इरादो कयो आहे तूं पंहिंजे इरादे में कॾहिं बि कामयाब कोन वींदे। छाजे करे कामयाब न वींदे? मुंहिंजे महबूब जो उहो कमज़ोर सहाबी मुंहिंजे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो गुलाम हज़रत उमर जे अखियुनि में अखियूं मिलाए करे चवे थो ओ उमर जेकॾहिं तोखे ख़बर लहणी आहे त पंहिंजे घर जी ख़बर लहो। मुंहिंजे मुस्तफा करीम जो दीन तुंहिंजे घर में पहुची चुको आहे। तुंहिंजी सगी भेण इस्लाम कबूल करे मुस्तफा जी गुलाम बणी वई आहे। तू मुझे मुस्तफा के छा शहीद कंदे वञी पंहिंजे घर जी ख़बर लहो। माण्हू कॾहिं घणी ट्रां कंदा आहिनि पोइ असां चवंदा आहियूं बाबा पर वञी घर जी ख़बर लहो। वाबी कंदा आहिनि, देवबंदी कंदा आहिनि, शिया कंदा आहिनि, बाबा तव्हांजे फिलाणे मौलवी हीअं चई छॾियो। असां चवंदा आहियूं बाबा अहले सुन्नत ते आंगुर खणण खां पहिरें पंहिंजे घर जी जांच लाओ। असां उहे सभु सबूत तव्हांजा रखियूं वेठा, ये तव्हांजा सभु अफ़ाल, तव्हांजूं सभु इबारतूं, तव्हांजूं सभु ॻाल्हियूं, तव्हांजा सभु कूड़ बदूड़, तव्हांजूं सभु गुस्ताखियूं, तव्हांजूं सभु बेअदबियूं अल्लाह खां वठी करे मुंहिंजे मुस्तफा करीम जे उम्मत जे वलियनि ताईं जंहिं उन्हनि गुस्ताखियूं कयूं आहिनि उहे असां वटि पयूं आहिनि। या हज़रत उमर फारूक खे जंहिं हुन जवाबु ॾिनो या मुस्तफा जे सहाबियुनि जी सुन्नत वा असां सबूत पाण वटि रखंदा आहियूं, जवाबु अहिड़ो ॾींदा आहियूं जो क़यामत ताईं वरी हुनजो जवाबु कंहिं वटि कोन हूंदो। मतां बटाकू हणनि तव्हां सां गुपचाणी वारा, मतां तव्हां सां बटाकू हणनि जाम साहब वारा वहाबी, मतां तव्हां सां नवाब शाह वारा वहाबी बटाकू हणनि, पर हुननि खे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैहि रुगो पर्दो मटियो आहे, पंहिंजा हथियार सभु असांखे ॾेई वियो।
अब यहाँ है या न मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैह तव्हां असांखे पढ़ाई वियो आहे न असांखे अण पढ़ियो कोन छॾे वियो आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे पढ़ाए वियो आहे इन जे करे हिननि खे चओ त सुख जी निंड